हर खबर बर वक्त खबर सिर्फ वॉइस ऑफ प्रैली। बदुल मामन जो आवाज़ सिर्फ वॉइस ऑफ प्रैलो। वादी तुझो रबीना कंहिंजी धीअ आहीं? अली नवाज़ जी किथां जा आहियो? खेरपुर जी ख़ैरपुर जा आहियो? जी अच्छा, हीउ तव्हां पसंदि जो पढ़णो कयो आहे? पसंद जी पाणो किया जी किथे कयो अथव? घोड़की में घोटकी कोरट में कयो आहे? जी हे तुंहिंजो छा थींदो आहे? मुसा छा नालो आहे हिनजो? सजाद पुटु कंहिंजो आहे? अब्दुल मजीद ज़ात जो केरु आहे इहो? शेख हाणे तूं छा चवणु चाहीं थी? मां पंहिंजी पसंदि ते शादी कई आहे। अच्छा, मूंखे पंहिंजे घर भाती में भउ आहे त मता धमकी था ॾियनि। कहिड़ा 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 माण्हू आहिनि उहे? मुंहिंजो पीउ अली नवाज़ आहे, मुंहिंजा भाइर आहिनि उन्हनि जा नाला? वॾे ज़मीर मोहम्मद हयात असद अच्छा, अली गुल। सही। जी अॼु छा चवणु चाहीं? मुंहिंजे जेके माइट आहिनि कुल मुंहिंजे असांखे ॿारनि खे असांखे कुझु थियो नफ़ो नुक़सानु त ज़िम्मेवार उहे आहिनि मुंहिंजे साहुरनि खे जंहिंसां ज़ाल मुड़ुसु तोखे धमकियूं ॾियनि था छा? जी मूंखे धमकी ॾियनि था अच्छा, त असां मारींदासीं।